बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काबिल एहतराम काबू खान ब्राह्मणी साहब, काबिल एहतराम हाजी रमज़ान पालारी साहब, काबिल एहतराम डॉक्टर अनवर पालारी साहब, असां सां आयल दोस्त नबी बख्श पालारी साहब, यूसी मुंदर खान जो चेयरमैन बिलावल पालारी साहब, काफ़ी पालारी दोस्त जेके बि असां सां गॾु आया आहिनि, हिते जा चाचो शेरमन शेणू साहब, अरबाब शेणू साहब, जेके बि हिते आयल मुंहिंजा शेणा बिरादरी जा दोस्तो भाउरो, सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। पहिरियों चकर ज़िंदगीअ में हिते आऊं वॾेरे सालेमन बिरामाणी साहब सां आयो हुउसि 2018 में। शायदि ही मैदान आहे जंहिं मैदान में जलसो थियो हो, तमामु वॾो जलसो थियो हो। तारीख़ में कोस्ताना में एॾो जलसो कोन थियो जेको 2018 में हिते जलसो थियो। जेके मोहबतूं आहिनि ब्राह्मणी भाउरनि सां, जेके हिते जो माण्हू जेको ब्राह्मणी भाउरनि खे प्यार करे थो, आऊं सम्झां थो दुनिया में अहिड़ो को मिसाल कोन्हे। 2018 खां पोइ असां सां बि वॾेरे सालेमन जे थ्रू, ब्राह्मणी भाउरनि जे थ्रू असांजी बि तव्हां सां अच वञ चालू थी। असां बि कोशिशि कई हूंदी त जेको बि तव्हांजो मसइलो हुजे तंहिंमें असीं वॾेरनि सां गॾु थी बीठा हूंदासीं। उन ॻाल्हि जो शायदि अवां पाण आहियूं। चाहे केस हुजनि, चाहे जेको बि मसइलो इन 4 साल में थियो आहे, सो असां वॾेरनि सां गॾु बीही उन ॻाल्हि खे मुंहुं ॾिनो आहे। पर आऊं अव्हां खे बि शाबाश ॾियां थो त अव्हां माण्हू बिल्कुलु हिमत सां बीठा आहियो। अव्हां जी हिमत खे बि सलाम। जेके हिते जा वॾेरा उहे तव्हांखे जेके गुलाम सम्झंदा हुआ, अॼु घटि मां घटि इहा शइ थी आहे जो तव्हां वॾेरनि जे अखियुनि में अखियूं ॾेई ॻाल्हाए था सघो था। हाणे 24 तारीख़ इलेक्शन आहे हिन महीने जी, बल्दियाती इलेक्शन आहे। यूसिन जा चेयरमैन बीठा आहिनि, हितां खां काउंसलर बीठा आहिनि, वाइस चेयरमैन बीठो आहे। उहो अव्हांजो पंहिंजो आहे जंहिंजो निशान तालो आहे। असां अव्हां सभिनी खे अॼु हिते गॾु थी इहा अपील था करियूं त महिरबानी करे तव्हां ताले खे वोट ॾेई कामयाबु कंदाऊं। ताले जी कामयाबी कोस्तान जे ग़रीब माण्हूअ जी कामयाबी आहे। ताले जी कामयाबी जेको ही भोतार को निज़ाम उन जे ख़ात्मे जी कामयाबी आहे। 24 तारीख़ हिम्मत सां जहिड़ी तव्हां 2018 में हिम्मत कई हुई शेणा बिरादरी, 24 तारीख़ अहिड़ी हिम्मत सां वोट ॾियो। पंहिंजे मेंबरनि खे खटायो त इहे ई अॻियां हली सुभाणे तव्हांजी ख़िदमत कंदा। अॻे तव्हां शेणा बिरादरी हेॾो राॼो आऊं, पर शायदि ॿियनि जे दरनि ते बीठा हूंदा हुआ त ॿेली असांखे जेको डेथ सर्टिफिकेट आहे उहो बि असांखे ॾिनो वञे। ही तव्हां पंहिंजा मेंबर चूंडींदा, घटि मां घटि तव्हां हुनखे सवलो तव्हांखे मिलंदो त सही। यूसी चेयरमैन को वॾेरो को भोतार कोन्हे, ही अवाम जानी आहे। सो असांजो शुरूअ जे ॾींहं खां वठी इहो पैगाम आहे, 20-25 सालनि खां वठी त हिन निज़ाम खे ख़तमु कई। अवां पाण में ॾिसो 2018 खां पोइ हींअर शेणा बिरादरी में केॾो फ़र्क़ु आयो आहे। आयो कोन आयो आहे? हीअ जेका ज़िंदगी पाण गुज़ारी आहे
आऊं समझा तो त न पाण ते पानी आहे, न पाण ते रोड आहे, न पाण ते का हॉस्पिटल आहे। भला 40 सालनि में असांखे ॾिनऊं छा आहे? हाणे रात हिकिड़ी तकरीर ॿुधियोसीं भोतार जी। आऊं समझा तो हिन इलेक्शन छॾे करे पर 20-25 साल खां असीं इहा ई तकरीर ॿुधूं था त बाबा फेराए हणंदासीं, हीअं कंदासीं, संदरा ॿधा पिया। सो आऊं चवां थो ये जटराणियूं तकरीरूं छॾ। हित का भला हिकिड़ो कोन्हे, तूं माण्हुनि जा कम करे ॾेखार। गरीब माण्हुनि जी ज़िंदगीअ खे आसान करे ॾेखार। बाक़ी संदरा ॿधा पिया, मल पिया विड़ूं, फेराए हणंदासीं, इहे सिर्फ़ जटराणियूं ॻाल्हियूं आहिनि, सिर्फ़ जटराणियूं ॻाल्हियूं। तूं बाबा हींअर एमपी आहीं, MLA तोजो आहे, वज़ीर आला तोजो आहे, हुकूमत तोजी आहे। तूं ॿुधाए त हिननि 4 साल जेके हींअर गुज़रिया आहिनि, पोयां 25-30 साल तो माण्हुनि खे ॾिनो छा आहे, पहिरीं तूं उहो ॻणाए। हिकिड़ा त माण्हू अहिड़ियूं तकरीरूं था कनि, असांखे त ॾिसी शर्म थो अचे। कल्ह उहे माण्हू हिननि जे नाले घटि वधि ॻाल्हाईंदा हुआ, अॼु उहे बि चवंदा सोना सरदार। हाणे वञूं त केॾां वञूं? का माण्हू शर्म, हया, का गैरत कोन्हे माण्हुनि में। कल्ह बाबा तव्हां छा था चयो, अॼु वरी हमारा सोना सरदार थी वियो। सो हीअ दुनिया सॼी ॾिसे पई, हे माण्हू सभु ॾिसनि पिया त केरु हक़ त केरु नहाकत, सभु दुनिया सम्झे पई। जेके घर मां माइल खां ख़र्च वठो अचनि, उहे तकरीरूं केॾा वञूं केॾा? असीं त जवाब कोन ॾई सघूं। असीं चऊं था बाबा कम जी ॻाल्हि थिए, रोड ठहनि, हॉस्पिटल ठहे, एम्बुलेंसूं मिलनि, कोस्तान जे माण्हुनि खे जेका इहे जानवर जी ज़िंदगी कोस्तान जो माण्हू गुज़ारे थो, हुन जानवर जी ज़िंदगी कोस्तान जो माण्हू। हिकिड़ा माण्हू अहिड़ा हुआ असां सां हिन इलेक्शन जे दौरान, बाबा असां सां गॾु, वरी बि हाणे ॾिसूं चङा भला नाला, वरी बि हाणे ॾिसूं त बाबा हुन सां गॾु बीठा। अरे ही आहे छा? माण्हुनि जो कद पुत इहो आहे। माण्हू पंहिंजे ज़बान सां धीअ पुट जो रिश्तो कंदो आहे, पर आऊं सम्झा थो अहिड़े माण्हूअ जी का ज़बान कान्हे जेको पंहिंजे ॻाल्हि ते नथो बीह सघे। हाजी साहिब डॉक्टर अनवर खे चयो, मूंखे ख़ुदा ना अहिड़े माण्हू सां माण्हू हथ बि न मिलाए। सुबुह जो हुते, शाम जो हिते, सुबुह जो हुते, शाम जो हुते। सुबली अहिड़ा माण्हू असां न ॾिठा, न असीं अहिड़ी सोच जा माण्हू आहियूं। असां मुखालफ़त कई आहे, 20-25 साल थिया आहिनि। जेका 25 साल पहिरीं ॻाल्हि कयूं, अॼु बि असीं हुन ॻाल्हि ते बीठा आहियूं। ख़तम करे पोइ दम वठंदासीं। इहे साईं न कंदासीं। अॼुकल्ह भोतार पोखलाट जो शिकार थी वियो आहे। ए बाबा तो मांझंद मां माण्हू खणिया आहिनि, तो कोटड़ीअ मां माण्हू खणिया आहिनि, तो लासी ॻोठ मां माण्हू घुराया आहिनि, तो गदाब मां माण्हू घुराया आहिनि। अची सरियम तो जलसो कयो आहे। हाणे अॼु इहा हेॾो माण्हू सरियम हेतिरा माण्हू आहिनि, तो एतिरो माण्हू कोन मिलियो। तो लासी ॻोठ मां घुराया आहिनि, तो पठाण ॻोठ मां माण्हू घुराया आहिनि। हाणे वञी इहा हैसियत रही आहे। असीं अॼु आया आहियूं त हे सभु हिन इलाइक़े जा माण्हू आहिनि। असीं सिर्फ़ु 10-11 दोस्त आया आहियूं। तो सिर्फ़ु ठेकेदार हुननि सां गॾु आहिनि, ज़मीन जा दलाल हुननि सां गॾु आहिनि, चङो माण्हू को गॾु कोन्हे। ॾिसो
माण्हू सभु हथनि ते खणो इहे ज़मीन जा दलाल आहिनि या कोन्हनि हिते पूरा बिरादरी रहे थी जेका मोलपार जेका भोतार जी पंहिंजी बिरादरी जिते ज़मीन जो अगर पहिरीं असां 12 लख में सौदो थिए थो त हुन मिसकिन माण्हुनि खे 60,000 एकड़ इहो भोतार पंहिंजे राज सां कयो आहे बाक़ी जेका ॿियूं क़ौमूं आहिनि उन्हनि सां हुन छा छा न कयो हूंदो उहो त दुनिया गवाए बाबा ग़रीब माण्हू आहे तूं रोड ठाराए कोन ॾिनो तो अस्पताल कोन ॾिनी भला हुनखे हुन जा अंगण खपे थो हुन जा चरा खपनि था हुन जो मुक़ाम खपनि था घटि में घटि हुन ग़रीब खे उन मां 5 रुपया मिलनि त किथे ॿी जाते पंहिंजो अजो त ठाहे सघे न अजो ठाहे हितां बि हिसो खपे को रेती निकिरे त भोतार खे हिसो ॾियो को गुगुर कढे त भोतार खे हिसो ॾियो काठ जी गाॾी अचूं 5,000 कोन था छॾी सियासत में कोन थिबो आहे हमेशा सियासी माण्हू असां ॾिठा आहिनि सियासी माण्हुनि जो कमु माण्हुनि जी ख़िदमत करणु माण्हुनि खे बुनियादी सहूलियतूं ॾियणु पर हिते त अलाए कहिड़ा सियासी माण्हू जेको अलाह साला आवाज़ ॾिनो उन मां जुदा हथ असांखे ॾियो उस्तान जा माण्हू सुजाॻ थी विया आहिनि उस्तान जा माण्हू सम्झनि था इहे जेके तव्हां तकीरूं करे माण्हुनि खे फूकूं था ॾियो त बसि असां हीअं कंदासीं बाबा असांखे तोखे जेको करिणो तूं करे छॾ असांखे जेको करिणो आहे करे छॾ असांखे हुन ॻाल्हि जी कोई परवाह कान्हे पर महिरबानी करे हिन माण्हुनि खे का शइ ॾियो ॾियण लाइ तयारु बि कोन्हनि सियासी माण्हू ईंदो आहे प्रोग्राम ईंदो आहे माण्हूअ खे ऐं जेके पोयां साल गुज़रिया आहिनि उन सालनि जूं जेके हुकूमतूं गुज़रियूं आहिनि उहे ॻणाईंदा आहिनि त मूं ही कमु कयो ही कमु कयो हू कमु कयो हिते ॻणण आहे ई कोन मफ़लर कंदमि ॿाहूं छिकियूं पियूं आहिनि संदरो ॿधो पियो आहे बसि बाबा तूं अवाला को मल हथ करे जो उहो विड़े बाक़ी अव्हां जूं पहिरियूं महिरबानियूं आहिनि शेरू शेणी जा दोस्त जेके आहिनि उन्हनि पहिरीं बि असांखे हितां शुक्रू कयो ऐं 2018 में जेको वोट मां ॾिनो आहे भरपूर नमूने सां उनजो बि शुक्रगुज़ार आहियां हिन इलाइक़े जे माण्हुनि खे बलदियाती इलेक्शन गुज़री आहे इहा इलेक्शन बलदियाती सॼी थाणे बुराखाना जी काबू खान ब्राह्मणी वियो आहे सॼी काबू जेका हिन माण्हूअ महिनत कई आहे राति ॾींहुं चाहे तोंग जो माण्हू हुजे चाहे मोल जो माण्हू हुजे चाहे आरब खान जो माण्हू हुजे चाहे यूसी मुंदर खान जो हुजे धमाज जो हुजे तो ब्राह्मणी भावर जीअं वॾे सां ब्राह्मणी साहब पंहिंजो भोतार खां अलॻि थियो उन खां पोइ काबू खान ब्राह्मणी खे मां सलाम कंदुसि त उन ई रस्ते ते पर हिन माण्हू खे सलाम था पेश करियूं त पंहिंजे ॻाल्हि ते बीठो रहियो हाणे हुनखे 24 तारीख़ छा करिणो आहे पहिरीं त हिन मीडिया जे थ्रू जेके प्रिज़ाइडिंग ऑफिसर आहिनि RO आहिनि असां उनखे ॿुधाइण चाहियूं था त बाबा प्रिज़ाइडिंग ऑफिसर तव्हां बहितर लॻायो असांखे ख़दशा आहिनि असां ते इंफॉर्मेशन आहिनि त तव्हां प्रिज़ाइडिंग ऑफिसर बंगले जा जेके मुलाज़िम न लॻाइजो अगरि हिते का धांधली थी के ग़रीब माण्हूअ जे वोट जो चोरायो वियो त असीं माफ़ कंहिंखे न कंदासीं बाबा तव्हांखे खुलो मैदान तां अचो 24 तारीख़ पोइ अव्हांखे असीं ॿुधाईंदासीं मातनि खे मुस्लमाननि खे पोलिंग ते वोट ॾियण अचणो आहे मुड़ुस माण्हू थी पोलिंग ते बीहणो आहे पंहिंजी रिज़ल्ट वठी पोइ घर में
इलेक्शन बलदियाती इलेक्शन आए बलदियाती इलेक्शन ये अवा गरीब मानन की है काउंसलर अवामा बीनो है नाज़िम अवान जो है तो ये मुस्लिम थी रहणो है जिंदगी मौत मुझे अल्लाह जी हथ इन्हनि जे हथ में तो पोलिंग की हिम्मत से वोट ॾियणो आहे नंढो वॾो पोढ़ो उहो बि घर न आहे छॾणो सभ खे वठी हाणे वोट करणु जेको तव्हां में जोश ख़ुश आहे आउं सम्झां थो त अॻे जे हिते 3200 वोट कास्ट थिया आहिनि त हींअर वोट 4000 हिते कास्ट थियण खपनि 4000 ये अवां जो हितां खैर मोहम्मद शेणू चढ़ियो त अदा केर चढ़ियो अदा ब्राह्मण जीअं त हुन पासारो माण्हू चढ़ियो त पोइ अदा केर चढ़ियो भोतार सो भोतार खे चढ़णो न आहे ॾियणो थोरो जातो बलोच वेठो आहे जेके बि शेणा बिरादरी आहिनि उनखे सभिनी खे अपील था करियो थी सके तो पांजो पाण में के विछा हुजन थी सके तो पांजे पाण में के नठा हुजन बिरादरी में थींदा पर वोट में अवां जी नजर ताले थी हुजे छप्पो ताले थी तो अवां जी मेहरबानी अवां जा लख वड़ अवां जेके इज्जतूं असां के ॾिनियूं जेको असां जो इस्तक़बाल कयो ये जो अवां सां थोरो कयो अल्लाह ताला असां के हिम्मत दे त अवां जा जेके ये एहसान वसी लाए सघां महिरबानी